दोस्तों, किताब द पावर ऑफ सबकॉन्शियस माइंड डॉक्टर जोसेफ मर्फी जो किताब बाब 15 जी में ॻाल्हि करे थो तव्हांजो तहतल शऊर ऐं तव्हां जूं ख़ुशियूं। किताब में अमरीकी नफ़्सियात जे अबे विलियम जेम्स चए थो त हर इंसान में ताक़त जो हिकु अणपुट ज़ख़ीरो आहे जेको दुनिया जे कंहिं बि मसइले ते क़ाबू पाए सघे थो। तव्हांजो तहतल शऊर तव्हांजे मसइलनि खे हल, तव्हांजे जिस्म खे सिहत, तव्हांजे ख्वाब खे पूरी ऐं वधीक ख़ुशहाली ॾेई सघे थो। साथियो, इन मां ज़ाहिर थिए थो त इंसान जी जेका ख़ुशी आहे उहा असांजे शऊर ऐं तहतल शऊर सां वास्तो रखे थी, ऐं उहो जेको खज़ानो आहे ख़ुशियुनि वारो उहो असांजे अंदरि आहे, ऐं ॿाहिरि जेका ख़ुशी आहे उहा आर्ज़ी आहे। बहितरीन जेका हिन चैप्टर जे अंदरि ॻाल्हि थियल आहे उहा इहा आहे त तव्हां ॿिए जे लाइ ख़ुशियुनि जी चूंड कयो, ॿिए जे लाइ मोहबत जी चूंड कयो, ॿिए जे लाइ ख़ैरु ख़वाई जी ॻाल्हि कयो, त अव्हां जे अंदरि में बि ख़ुशी ज़ाहिर थींदी। माना जेकॾहिं असां ख़ुशियूं विरहाईंदासीं त असां पाण बि ख़ुशि थींदासीं ऐं असांजे अंदरि बि ख़ुशी पैदा थींदी। ख़ुशी ज़हन जी हिकिड़ी हालत आहे, ख़ुशी हिकिड़ी कैफ़ियत आहे, ख़ुशी हिकिड़ी पॉज़िटिव सोच जो नालो आहे। मिसाल, तव्हां चूंड कयो था भई मूंखे अॼु ख़ुशि रहणो आहे, त ज़ाहिर आहे तव्हां ख़ुशि रहंदो। उन जे करे तव्हां सुबुह उथणु वक़्तु ई जेको सो हिकिड़ो माना शानदार जीअं ॾींहं जी शुरूआति थींदी आहे, जीअं तव्हांजे लाइ को ख़ुशी जो ॾींहुं हुजे या जीअं ईद जो ॾींहुं हुजे, तव्हां सुबुह जो आगाज़ माना ईअं ई कयो, ॾाढो ज़बरदस्त नमूने सां तयारु थी निकिरो ऐं सुठे ऐं सुहिणे नमूने सां सॼे ॾींहं खे जेको सो इंजॉय कयो। ख़ुशि रहण खे तव्हां आदत ठाहे छॾियो। ज़िंदगी में जेको सो ॿिए जे लाइ बहितर सोचणु ऐं शुक्र करणु ऐं दुआ करण खे ज़िंदगी में शामिलु करे छॾियो। अज़ीम रूसी दानिश्वर मार्कुस ए चए थो, इंसान उहो आहे जेको खे संदसि ख़्यालु ठाहिनि था। साॻिए तरीक़े सां चवंदा आहिनि तव्हांजो उहो ई हाल हूंदो जेको तव्हांजो ख़्यालु हूंदो। सो इन मां सिंपल ज़ाहिर थिए थो त ख़ुशियुनि जो दारो मदार असांजे सोचनि ते आहे, असांजे ख़्यालनि ते आहे। उन करे ज़ाहिर थिए थो त असांखे हर वक़्तु सुठियूं ऐं ख़ैरु ख़वाई वारी सोच रखणु घुरिजे त जीअं असां ख़ुशि रही सघूं। अमरीकी शाइर ऐं फिलासफ़र एमसन चए थो त इंसानु उहो ई हूंदो आहे जेको हू सॼो ॾींहुं सोचे थो। बिल्कुलु उहा ई साॻी शइ त जेके असांजा ख़्याल आहिनि उहे अॼोके ॾींहं खे बि ख़ूबसूरत कनि था ऐं ईंदड़ ॾींहं जी बि माना ख़ूबसूरती जी ज़मानत ॾियनि था। हिकिड़ी आर्ज़ी ख़ुशी आहे। आर्ज़ी ख़ुशी ईअं हूंदी आहे जेकॾहिं मिसाल आउं A1 ग्रेड खणंदुसि त आउं ख़ुशि थींदुसि, जेकॾहिं मुंहिंजी लॉटरी खुलंदी त मां ख़ुशि थींदुसि, जेकॾहिं मूं वटि वॾी कार हूंदी त आउं ख़ुशि थींदुसि। इहे जेके मटीरियल सां कनेक्टेड ख़ुशियूं आहिनि उहे आर्ज़ी ख़ुशियूं आहिनि, ऐं उहे माना कुझु वक़्त खां पोइ वरी इंसान खे मायूसी में तब्दील कंदियूं। उन्हनि शयुनि ते बि असांखे ख़ुशि थियणु घुरिजे, बल्कि हर नंढे कम में बि असांखे ख़ुशि थियणु घुरिजे। पर हर वक़्तु पाण खे मोटिवेट ऐं ख़ुशि रहण जे लाइ असांखे पंहिंजे अंदरि जी ख़ुशी खे ॻोल्हणो पवंदो, पंहिंजे अंदरि खे ख़ुशि रखणो पवंदो, पंहिंजे ख़्याल खे पाक रखणो पवंदो। ख़ुशी हिकु ज़हनी ऐं रूहानी हालत आहे, उहा जेका माण्हू खे पंहिंजे अंदरां ई मिले थी। ख़ुशी जो जेको ज़िद आहे उहो डपु आहे। डपु खे तव्हां ज़िंदगी मां कढी छॾियो ऐं हर वक़्तु हर लम्हे खे तव्हां ख़ुशि गुज़ारियो। ठीकु आहे दोस्तो, पंहिंजी ज़ात मंझां नाकामियुनि वारा सभई ख़्याल ऐं मायूसूं कढी छॾियो ऐं ज़िंदगी में नेकी खे शामिलु कयो। नेकी ख़ुशी जो जेको सो ईअं सम्झो त ॿियो नालो आहे। माण्हुनि सां पॉज़िटिव रहो, माण्हुनि जी ख़िदमत कयो ऐं ख़ुशि रहो। वॾी महिरबानी। थैंक यू वेरी मच।